अफ़सोसनाक ख़बर है नाज़रीन, अवां सां शेयर कंदा हलूं। शिकारपुर वेझो ॻोठ अब्दुल लतीफ़ भयो में घर जी भित किरण सबबि 6 मासूम ॿारड़ा फ़ौत थी विया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर है नाज़रीन, अवां सां शेयर पिया कयूं। शिकारपुर वेझो ॻोठ अब्दुल लतीफ़ भयो में घर जी भित किरण सबबि 6 ॿारड़ा फ़ौत थी विया आहिनि। फ़ौत थियल ॿारनि में साबिर, ताहिर, सिद्दीक़ भयो ऐं ॿिया शामिल आहिनि। अफ़सोसनाक ख़बर है नाज़रीन, अवां सां शेयर पिया कयूं। शिकारपुर वेझो ॻोठ अब्दुल लतीफ़ भयो में घर जी भित किरण सबबि 6 ॿारड़ा फ़ौत थी विया आहिनि। फ़ौत थियल ॿारनि में साबिर, ताहिर, सिद्दीक़ भयो शामिल आहिनि। गुलनि जहिड़नि ॿारनि जे फ़ौत थियण ते ॻोठ जो माहौल सोगवार बणिजी वियो आहे। इन जे हवाले सां वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। शिकारपुर मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर अतीक दुकड़ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। जी अतीक, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल सनाला है। अफ़सोसनाक ख़बर है नाज़रीन के जाम जो शिकारपुर भरिसां जागण वारो इलाइक़ो आहे ऐं हुते ॻोठ अब्दुल लतीफ़ भयो में घर जी भित किरण सबबि जेको आहे 3 ॿारड़ा दॿिजी फ़ौत थी विया हुआ ऐं हुननि मां 5 ॼणा जेके आहिनि उहे ज़ख़्मी थी विया हुआ। फ़ौतनि ॿारनि ऐं ज़ख़्मियुनि खे शिकारपुर सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो। सिविल अस्पताल पारां 5 ज़ख़्मी हुआ उन्हनि खे सखर अस्पताल मुंतक़िल कयो वियो। हिन वक़्तु हुननि जे वारसनि पारां राब्तो करण ते हुननि जे वारस आहिनि उन्हनि ॿुधायो आहे त जेके 3 ज़ख़्मी हुआ तमां कोमल ऐं यासिर ॿई भेण ॿाहिरि आहिनि। इहे उन्हनि जो जेको वारस पीउ आहे उनजो मुमताज़ भयो, निठार भयो। जेको ॿियो आहे 6 ॿारनि जी बि सखर में फ़ौत थियण जा इतला मिलिया आहिनि। हिन वक़्तु जेका आहे 6 ॿारनि जी ॿुधायो वञे त फ़ौत थी विया आहिनि, जॾहिं त ॿिया ॿार जेके आहिनि उहे ज़ख़्मी आहिनि। फ़ौतुनि जे इतला ॿुधण ते हुनजे घर में ॻोठ में जेको आहे सो उहा ठहियलु आहे। हिन वक़्तु जेका आहे सूरत हाल मजी एमएलए आबिद हुसैन भयो आहे तक जो जेको शिकारपुर उनजो अबाणो ॻोठ बि आहे जागण ऐं अॻूणो एमपी बाबर खान भयो हुनजो आबिद हुसैन भयो सां गॾु हुननि पारां दुख जो इज़हार कयो आहे। हिन वक़्तु जेका आहे शिकारपुर में थियण ॿारनि जेका आहे उहा फ़ौती जो तस्दीक थी आहे। जेके ॿिया ॿार आहिनि उहे ज़ख़्मी बि रहिया पिया वञनि। जी सनाला। जी वॾी महिरबानी अतीक, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर आहे, अव्हांखे आगाह पिया कयूं। शिकारपुर वेझो ॻोठ अब्दुल लतीफ़ भयो में घर जी भित किरण सबबि 6 मासूम ॿारड़ा फ़ौत थी विया आहिनि। फ़ौत थियल ॿारनि में साबिर, ताहिर, सिद्दीक़ भयो ऐं ॿिया शामिल आहिनि। गुलनि जहिड़नि ॿारनि जे फ़ौत थियण ते ॻोठ जो माहौल सोगवार बणिजी वियो आहे।